अब दुरूद शरीफ ईंदो तो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनता अर्शिका व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो मग़रिब जी नमाज़ का वठी करे अवां अल्लाह पाक जो कुरान पाक ॿुधी रहिया हो। अॼु अवां जी हिन ॻोठ जखर तालके वारा में हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान जे मुतालिक प्रोग्राम रखियो वियो आहे 12 जनवरी 2012 ते 13 ते सर्दी जी मौसम में तव्हां असां बि पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जे नियत सां गॾु थियऊं। रहमत जो मींहुं वसे थो, इंतहाई रहमत ऐं बरकत वारी मजलिस आहे। छो त जाते अल्लाह पाक जो कुरान पाक पढ़ियो वेंदो आहे उन जाइ ते अल्लाह साईं जी रहमत जो मींहुं वसी पवंदो आहे। जॾहिं मजलिस ख़त्म थींदी घर हलंदासीं त ख़ाली न हलंदासीं, अल्लाह साईं जी रहमत सां माला माल थी करे हलंदासीं। ये साम्हूं इहे त पोइ मारे छॾी, अंधो करे छॾी, ॾिसां ई मां नथो कुझु। हिकु ऐनकी माण्हू ॿियो चिट्टो साम्हूं बीठो आहे। मां जमात खे नथो ॾिसां, छड़ो हे 2-3 माण्हू ॾिसां। जमात थोरी आई आहे घणी, परते त फेराए ॾिसां। मस्जिद ताईं आहे या लकिड़ो आहे, ईअं पाण बीठो आहे त अज़ाब छा कयूं। ईअं पासेड़ी कुंडलीअ सां बि त सवाबु थींदई। मुंहुं खणी मुंहिंजो न भरिजे, आवाज़ भरिजे बसि। वरी अहिड़ो सुहिणो बि कोन आहे जो हरू भरू मुंहिंजो मुंहुं भरे, गुनाह अथई। बहरहाल उन्हनि इंतज़ाम कयो आहे त उनजो अमल आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक सारी कायनात में चूंडियो। छो त मथियो महीनो अॼु आख़िरी तारीख़ आहे सफ़र जी। मुहर्रम जो महीनो भी ख़त्म थी वियो, सफ़र जो महीनो भी आख़िरी तारीख़ आहे। मुहर्रम जो महीनो भी इज़्ज़त वारो हो, जेको सुभाणे न परीहं पहिरीं तारीख़ सूमर जी थींदी। रबियुल अव्वल जो महीनो आहे। उन रबियुल अव्वल जे महीने में आमिना जे लाल महबूब ज़ुल जलाल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत आहे। अल्लाह पाक हवाले तवज्जो, अल्लाह पाक मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कायनात में चूंडियो, कायनात में चूंडियो। अल्लाह फरमायो सोना जे तुझे पैदा करण जो इरादो न हुजे हा त न ज़मीन न आसमान न सिज न चंड न सितारा न जन्नत न जहन्नम। तुझे पैदा करण जो इरादो हो, तुझे करे सॼी कायनात के मां रब करी मौजूद में आंदो। अब हिन मुंडे ॾिसो, हिन मुंडे मुंहं ॾे ॾिसो, इन कान्हे। मां तव्हांजे करे वरी हासकार तव्हां हेॾे था ॾिसो त असांजा चेहरा भरजनि। वॾा सियाणा हो, अहिड़े थोरो मूं ॾे तवजो कयो। मां हिन जे करे चयुमि त मां जमात जी ज़ियारत कयां, छो त मूंखे यकी विहारियऊं बुज़ुर्ग अॻ में, यकी मां कंहिंसां बस न कयो। अॻ में मग़रिब खां बाद ऐलान मुंहिंजो थियो, मां अची सिधे वेठुमि, ॼाण मां वाइस कयो। पर साईं उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत मीर हसन साहब आया, हुन खां बाद असांजा
बई बुजुर्ग असांजा मुर्शिद हा। हिकु असांजो मुर्शिद ॿियो ॾाॾा पीर हो। मुंहिंजा मोहतरम दोस्तो बुजुर्गो ऐं ॿाहिरो, पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह कायनात में चूंडियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जो पाण खे चूंडियई, नबीअ जे ॼमण जो महीनो बि चूंडियई। कहिड़ो महीनो ॻाल्हायो? रबियुल अव्वल। नबीअ जे ॼमण जी जाइ बि चूंडियई, मक्को पाक। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जी जाइ मक्को पाक चूंडियई, जंहिं मक्के पाक में इन अव्वल बैती वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। जंहिं मक्के पाक में अल्लाह जो घर बैतुल्लाह आया, सारे जहान जे लाइ हिदायत जो दरवाज़ो आ। उन शहर में मदीने जे मीर मिचड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत। अल्लाह पाक फरमाए, सोना मां तुझे ॼमण जी जगह भी चूंडी माए। मुंहिंजा महबूब उन मक्के पाक जे शहर में क़ौमूं घणियूं हूं, क़ौमूं, पर मां हिक क़ौम कुरैशी क़ौम चूंडी। कुरैशी क़ौम में कबीला घणा हा, मां बनु हाशिम जो कबीलो चूंडियो। बनु हाशिम में घर घणा हा, मां अब्दुल मुतल्लब जो घर चूंडियो। अब्दुल मुतल्लब के पुत्र घणा हा, कंहिंजो नालो अब्दुल्लाह, कंहिंजो नालो अब्दुल उज़ा, कंहिंजो नालो अब्दुल मनाफ, उनमें हिक जो नालो अब्दुल्लाह। सोना मां तुंहिंजे बाबे अब्दुल्लाह जी चूंड कई। अब्दुल्लाह जे घर मां पैदा कया आहियां, माण्हू मेणा जॾी। पीउ जो नालो लात, लात जो बानो, पुट लात के मञई कान। अब्दुल उज़ा जे घर मां पैदा कया त बि माण्हू मेणा जनी आहे। अब्दुल शम्स जे घर मां पैदा कया त बि माण्हू मेणा जनी आहे। अब्दुल्लाह जी माना अल्लाह जो बानो। सोना हाणे मुंहिंजी तौहीद बयान कर, मक्के जे कुंड कुर्श में कोई तोखे मेणो न ॾींदो, छो त अब्दुल्लाह जी माना ई आहे अल्लाह जो बानो। मक्के पाक में मायूं घणियूं। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया जो बाबो सी ॾाढो सुहिणो हसीनो जमील। हुजूर जे अब्बे अब्दुल्लाह जो चेहरो चिमके पियो, चेहरो चिमके पियो। एॾो सुहिणो चेहरो हो, छो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर ख्वाजा अब्दुल्लाह जे चेहरे में चो चिमके पियो। वह भी माई चे मूसा शादी कर, वह भी चे मूसा कर, वह भी चे मूसा कर। अल्लाह फरमाए, मुंहिंजा महबूब मां चूंड कई तुंहिंजी अमल आमिना जी। आमना माना अमन वारी, आमना माना अमानतदार, आमना माना अमन वारी। हीअ माई, हीअ अमल अहिड़ो बच्चो ॼणी दी जंहिंजे ॼमण सां मुल्क में अमन अची वेंदो, जंहिंजे ॼमण सां मुल्क में अमन अमान थी वेंदो। ऐं अहिड़ो बच्चो ॼणी दी जेको नबी अमानतदार नबी हो। जो असांजो नबी अमानतदार आहे, अमन वारो। साईं जे अचण खां अॻु में मुल्क में अमन कोन हो। माण्हू थोरी थोरी ॻाल्हि ते विढ़ंदा हुआ, कबीलनि जा कबीला तबाह। माण्हू न्याणनि खे ज़िंदा दरकोर कंदा। मके पाक में मायूं घणियूं आयूं सही। ॿार खण जॾहिं ॾुकर पियो 300 ताईं आयूं। घणियूं बाबा? 300। जेका अचे पई न हुजूर जे दरवाज़े ते, लाउड द्वारो खड़के न थो। मां त कमु कढी वियो मां, अलामा साहब सां मूं ॾिजांइ। हा, द्वारो जो कमु नथो करे सही। अंदरां आवाज़ पियो अचे, केरु? अमा दायूं आयूं। ॿारड़ो आहे? हा मां ॿारड़ो आहे। अबो छा कंदो अथसि? अबो छा कंदो अथसि? अमा आमना चवे थी अबो कोन्हे सी यतीम आहे। मायूं चवनि थियूं अड़ी जंहिंखे बाबो ई कोन्हे, पैसा ई कोन मिलंदा। हलो वॾेरनि जा ॿार खणी अचो। वॾेरनि जा ॿार खणंदियूं निकिरंदियूं हुयूं। अमा हलीमा, दाई हलीमा ॾाची डुबरणी होलिया होलिया मके पाक में पहुती।
जिए जो मके में पोती पाण बीमार डाची लुगड़ी मके जा बाला ॾिसी करे चवंदा दाई डा माई दाई ॾाढी देर सां आई आहे हिते वॾेरनि जा ॿार खजी उन्हनि दाइन मदीने जे मीर खे ॾिठो कोन हो जो ॾिसी नफ़रत कनि सिर्फ़ु चऊं त यतीम आहे पर चऊं अलाह जी चूंड नही अलाह जी चूंड नही माई दाई ॾाढी देर सां आई आहे हिते वॾेरनि जा ॿार खजी विया हिकिड़ो ॿार रहियो आहे जंहिंखे अबू कोन्हे अम्मा थी चवे हलो साइण अली माई काबे जे दरवाज़े ते बि काबे जे गिलाफ में हथ विझी रोई चवे थी अल्लाह ॾाढी ग़रीब मिस्कीन आहियां रब वॾेरनि जा ॿार खजी विया ॿुधां थी हिकिड़ो ग़रीब मिस्कीन यतीम रहिजी वियो आहे अल्लाह मां हलीमा आई आहियां तोखे अर्ज़ थी कयां रब आई आहियां त ख़ाली न मोटाइजांइ अम्मा हलीमा काबे जे गिला में हथ विझी दुआ थी रब खाली न मोटे पाक नबी इमामुल अंबिया जे दरवाज़े ते आई दरवाज़ो खड़काई अंदरां आवाज़ आयो केर मामू जो नालो हलीमा मां सादिया कबीले जी आहियां शाम मुल्क खां आई आहियां ॿारो आहे या न अल्लाह अल्लाह अम्मा आमना चवे थी अम्मा ॿारो आहे पर अबू कोन्हेसि अम्मा हलीमा थी चए अम्मा अबू कोन्हेसि त भला तूं त कुझु पगार ॾींदी अम्मा थी चवे अम्मा मां ग़रीब मिस्कीन मां छा ॾींदीमांइ इएं खणी वञ सौदो ॾाढो सस्तो अथई अम्मा थी चवे अम्मा असां पाण ग़रीब आहियूं छो त रोज़ी जो मसइलो महिरबानी कर मां कुझु त ॻाल्हाए अम्मा फरमाए थी ॻाल्हाईंदमि न मां ग़रीब मुंहिंजो बच्चो यतीम छा ॾींदीमांइ अम्मा हलीमा थी चवे अम्मा दरवाज़ो त खोल साइण आमना दरवाज़ो खोलियो अल्लाह अल्लाह ओ जकर जा मुसलमानो हलीमा जीअं जो अंदर कदम रखंदा वई अम्मा हलीमा जा कदम मिठे मोहम्मद करीम जे पाक घर में पहुचंदा विया त अम्मा हलीमा जा ताक ई लॻी विया ॾिसी करे चवे थी अम्मा यकी चए बि ग़रीब ग़रीब आहियूं तुंहिंजे घर में त अहिड़ी ख़ुशबू आहे जो कैसर ऐं किसरा जे मालातुनि में त कान्हे काई अम्मा तूं यकी चए थी ग़रीब मिस्कीन ख़ुशबू अहिड़ी लॻाई अथई वॾे पैसे वारी ऐं चवे थी कुझु कोन्हे अम्मा आमना चवेसि थी अदी ही जंहिं घर में आई आहे न इहो घर कूड़नि जो न अथई इहो सचनि जे सरदार जो घर अथई अल्लाहु अकबर हा असां कूड़ न ॻाल्हाईंदव ख़ुशबू छा जी आहे मदीने जे मीर जी अम्मा थी चवे अम्मा जंहिं बचे खे खण आई आहे उन मुंहिंजे मिठे मुहम्मद जी ख़ुशबू अथई अम्मा थी चवे मूंखे ॾेखार सोने नबी दिलबर नबी आमिना जे लाल हे सीरत जे किताबनि में इहा ॻाल्हि लिखी पई जे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत लिखी उलमा देवबंद जो आलिम मुंहिंजे महबूबन करीमन जी बचपन जो लिखे अल्लाह अल्लाह अची करे पाक चेहरे अतर जे मथां अछो कपिड़ो पियो हो साइण आमना सेरा दी खां जी हलीमा पहिरां दी खां बीठी आहे पाक नबी इमामुल अंबिया जे पाक चेहरे तां जॾहिं हीअं जो कपिड़ो खयई अम्मा हलीमा फरमाए थी हीअं जो ॾिठुमि त चंड खां वधीक चेहरो चिमकंदे नज़र आयो अम्मा फरमाए थी मुंहिंजी नज़र मिठे मुहम्मद करीम जे चेहरे में हीअं जो मथे कपिड़ो छो त मुहम्मद निंड कोन पियो मुहम्मद जागे पियो अम्मा फरमाए थी मिठो मुहम्मद करीम मूंखे ॾिसी करे मुहम्मद खिली पियो अम्मा फरमाए थी महबूबन करीमन खे इहा खणी चुमी ॾिनमि चुमी ॾेई मुंहिंजी दिलि मुहम्मद सां लॻी वई दिलि में एॾो प्यार थी पियो जो अम्मा फरमाए थी हुज़ूर खे जॾहिं मां सीने सां लॻायो न त अम्मा फरमाए थी मुंहिंजी लूंहं ठरी पई सुको पासो साओ भरिजी हा खणी निकितमि ॿार हलीमा हले थी आमना साइण पोयां बीवी बी हुत बीठमि सोने नबीअ खे वठी करे
अम्मा चुमी थी ॾे चवे थी हलीमा मुंहिंजे पुट जी पार ताईं हवा मां घबराए न वरी साइण आमना पोयां अचे थी पर साइण जे अखियुनि मां ॻोढ़ा वरी चए थी बीबी बीह त बीठमि वरी महबूबन करीमन खे पाक चेहरे अतर ते चुमी ॾेई चवेसि थी हलीमा मुंहिंजे बच्चे जी पार ताईं अम्मा घबराए न वरी टियों दफ़ो साइण हलीमा थी चवे मांखे पक थी वई त माउ खे बच्चो ॾाढो प्यारो आहे मांखे न ॾींदी दिलि पकी करे चयोमांसि अम्मा मायर त ॾाढियूं ॾिठमि पर तो जहिड़ी माउ मां न ॾिठी बच्चे जी पचड़े नथी सॾे यकी लॻी आई आहे त साइण हलीमा खे अम्मा आमना रोई करे चवे थी अम्मा हलीमा सच थी चवे मांखे हिकिड़ो आहे ॾाढो प्यारो आहे वाकई मूं जहिड़ी माउ न ॾिठी हूंदई हलीमा तूं बि कई ॿार पालिया हूंदा पर मुंहिंजे बच्चे जहिड़ो वरी अहिड़ो बच्चो ई कोन मिलियो हूंदो सच पाक नबी इमामुल अंबिया रहमतुल्लाह अलैहि नबी के खणी जॾहिं दरवाज़े खां ॿाहिरि निकिती हारिस बीठो हो ॾिसी करे चवे थो हलीमा बच्चो मिलियो या न अल्लाह अल्लाह अम्मा हलीमा रोई करे चवे थी हारिस मुबारक अथई मुबारक बच्चो अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ओ जखर इलाइक़े जा ग़ैरतमंद मुस्लमानो आशिक़ रसूलो तव्हां असांजे मथां बि रब अहिड़ी महिरबानी कई अहिड़ो मिठो मोहम्मद ॾिनई जो असां हिन गुनाहगारनि जा बेड़ा पार थी विया हा हलीमा जी चूंड थी अल्लाह पाक मिठे मोहम्मद खे हर शइ चूंडे ॾिनी सही हर शइ जमण जो महीनो रबियुल अव्वल चूंडे ॾिनई जमण जी जाइ मको पाक चूंडे ॾिनई क़ौम चूंडियई कबीलो चूंडियई अबू चूंडियई अम्मा चूंडियई खीर पीअण वारी दाई हलीमा चूंडियई पर मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम खे अल्लाह पाक जो हर शइ चूंडे ॾिनी किताबनि में किताबनि जो सरदार क़ुरान पाक चूंडे ॾिनई उम्मतुनि में उम्मतुनि जी सरदार हीअ उम्मत मिठे मोहम्मद करीम खे चूंडे ॾिनई अल्लाह अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया के अल्लाह पाक किबलन में किबलन जो सरदार काबतुल्लाह चूंडे ॾिनो महीननि में महीननि जो सरदार रमज़ान महीनो चूंडे ॾिनई ॾींहंनि में ॾींहं जो सरदार जुमे जो ॾींहुं चूंडे ॾिनई मिठे मोहम्मद करीम खे रातिनि में रातिनि जी सरदार लैलतुल क़द्र वारी रात चूंडे ॾिनई ओ जकर जा मुसलमानो मदीने जे मीर के सोहरा भी चूंडे ॾिनई त चओ सोहरा भी चूंडे ॾिनई त न्याणा भी चूंडे ॾिनई थोरो लाउड खे खोल सफ़ा ईअं छो थियो आहे छोरा हलाइणी कोन थो अचई हिकु त हेराए छॾियो अथव हिन गले जे पेट वारनि ते वाइज़ कनि अॻे हाल में त बिना लाउड जे वाइज़ कंदा सही ॿ कलाक टे हाणे असां बि हिरी विया आहियूं हे बि हिरी विया आहिनि हे बि हिरी विया आहिनि सही तवजो आहे जागो था न जेके निंड पिया हो हथो खणो ॿ हा 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 नारे तकबीर ॾाढा 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 अल्लाह अकबर जो नारो अल्लाह साईं पाक नबी इमामुल अंबिया के सोहरा भी चूंडे ॾिनई अबू बकर जहिड़ो सोहरो उमर जहिड़ो सोहरो सोहरा चूंडजी मिलिया सोने नबी के जो न्याणा भी चूंडे ॾिनई उस्मान जहिड़ो न्याणो जंहिंजी तव्हांखे तारीफ़ असांजो मुर्शिद साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब ॿुधाए विया जेको उस्मान मदीने जे मीर फरमाए लिकुल नबीयिन रफ़ीक व रफ़ीक़ी फिल जन्नत उस्मान मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो अल्लाह हर हिक नबीअ खे जन्नत में दोस्त ॾींदो मुंहिंजो दोस्त जन्नत में उस्मान हूंदो हे बि मुंहिंजे साईं जो न्याणो जेके यके बादीगर मुंहिंजे साईं न्याणियूं ॾिनियूं हिकु न्याणी ॾिनई उहा फ़ौत थी वई वरी ॿी परणायूंसि उहा बि फ़ौत थी वई हदीस में इहे लफ़्ज़ था अचनि मदीने जे मीर फरमायो पुट उस्मान हाणे त न्याणियूं कोन्हनि अगरि 40 न्याणियूं हुजनि हो फ़ौत थींदियूं वञनि मां मोहम्मद तोखे निकाह कंदो परणाईंदो वञा ये उस्मान वो अबू बकर जे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गार में भी गॾु नबीअ सां
मक्के में भी गॾु मदीने में गॾु उद में गॾु बदर में गॾु हुनन में गॾु गार में गॾु चो मोहम्मद सां बाज़ार में बि अॼु गॾु आहे अबू बकर काथे आहे चो जन्नत में नथा ॻाल्हायो जन्नत में पाक नबी इमामुल अंबिया जो सहुरो उमर वो भी मुझे सही सां गॾु जन्नत में अब हुजूर सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो चाहे जन्नत ऐं घर कंजो आहे अम्मी आशा जो तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम मदीने जे मीर जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी असा मोमिनन जी अमड़ अम्मा आशा असांजी अमड़ आहे मञोस था न नबीअ जी घर वारियूं मोमिनन जूं माहिरनि मोमिनन जूं ॿियनि जूं न जेके मोमिनन छो त क़ुरान थो फरमाए थो अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी मोमिनन खे पंहिंजे साहन खां बि वधीक प्यारो आहे अब नबी मोमिनन खे पंहिंजे साहन खां नबी पंहिंजे साह खां वधीक प्यारो अथव न हा जॾहिं पंहिंजी जान खां वधीक मोहम्मद प्यारो हुजई वो सम्झां त मां मोमिन आहियां छो त सॼी काइनात खां वधीक माण्हूअ खे पंहिंजी जान प्यारी आहे अब माण्हू जो बीमार थींदो आहे चवंदो माल खपायां बंगलो खपायां आख़िरकार माण्हू पंहिंजे पेट जे लाइ पंहिंजे बचण जे लाइ ॾिसंदा हो त नियाणियूं बि विकिरो कंदा बच्चा बि खपाईंदा आहिनि बाबा मां बचा नबी तो फरमाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई ओ माण्हू मोमिन न आहे जेसिताईं कि मां मोहम्मद सां प्यारो करे पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक अबे अम्मा खां वधीक हता कि पंहिंजी जान खां वधीक माण्हूअ खे पंहिंजो पैसो एॾो प्यारो न आहे जेॾी जान प्यारी अथसि मिठो मोहम्मद चए त जान खां वधीक मां मोहम्मद प्यारो हुजांसि इहो मोमिन आहे अल्लाह तो फरमाए मोमिननि खे नबी पंहिंजे जान खां बि वधीक प्यारो आहे मोमिननि खे नबीअ जूं घरवारियूं जेके मिठे मोहम्मद करीम जे निकाह में आयूं उहे मोमिननि जूं अमड़ियूं अम्मा आशा असांजी अमड़ आहे अम्मा हफ्सा असांजी अमड़ आहे अम्मा ख़दीजा असांजी अमड़ आहे हा नबीअ जे निकाह में अचण वारियूं सभु मोमिननि जूं वो घर अम्मा आशा जो आहे हाँ सही पाक नबी इमामुल अंबिया रहमतुल्लाह अलैहि नबी उन घर में क़यामत ताईं डेरो लगायो ऐं उनखे मुंहिंजे साईं सर्टिफिकेट कहिड़ो ॾिनो पाण फरमाए मां बैन बैती मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह अल्लाह मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद करीम जी कब्र मां मोहम्मद करीम जो मिंबर या मामूली ॻाल्हि न अथव रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह सोलो नबी दो फरमाए जन्नत जे बागन मां बागा